सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां। मुंहिंजी टीम खे सम्झ में नथी अचे ॻाल्हि, चयो त मां बैकग्राउंड म्यूज़िक बंदि कयो, पोइ बि वठा लॻी पिया। सो ख़ैर का ॻाल्हि कान्हे का, वेलकम, ख़ुशि आमदीद, भलीकार। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे, रात जो ख़ूबसूरत पहर ऐं लाइव विथ राजा, ऐं लाइव विथ राजा में अवां सभु मूंसां गॾु। सो कोशिशूं इहे ई आहिनि त मोहबतूं, प्यार ऐं ख़ुशियूं विरहायूं हिन प्रोग्राम में। ऐं अॼु कयूं कचहरी खोड़ सारी। मौसम चेंज थींदो वियो आहे, मौसम अॼु थोरो वधीक थधि, माना वधीक अॼु थोरी थधि फील थिए पई। ऐं हाणे ख़बर पए पई त सियारो अची वियो आहे, सियारे जी ख़ुशबू ई अलॻि हूंदी आहे। ऐं सियारे जो जॾहिं मौसम ईंदो आहे त माण्हूअ खे जे घरनि में हिकिड़ा चेंज, खाधा बि चेंज थी वेंदा आहिनि, ऐं उनजी ड्रेसिंग जो जेको स्टाइल आहे उहो बि चेंज थी वेंदो आहे। ऐं ओवरऑल ॾींहुं नंढो थींदो आहे, राति वॾी थींदी आहे, निंड ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। सियारे जो मौसम कमाल जो मौसम आहे, पर गर्मियूं बि ज़रूरी आहिनि असांजी ज़िंदगीअ में, छो त गर्मियूं थींदियूं, मौसम इहे सभु ईंदा त असांजे जेका कणिक आहे, सारियूं आहिनि, इहे बि सभु कुझु असांजे हिन धरतीअ ते थींदियूं। सो कोशिशि कंदा कयो त मौसम जॾहिं चेंज थिए त तव्हां पंहिंजो पाण खे चेंज बि कंदा कयो। इन सूरत में चेंज कंदा कयो त तव्हां पंहिंजे ड्रेसिंग जो जेको स्टाइल आहे उहो चेंज कंदा कयो। ऐं तव्हांजो जेको घर जो खाधो पीतो आहे, जेके कुकिंग थींदियूं आहिनि, डिशिस ठहंदियूं आहिनि, उन्हनि खे थोरो चेंज कंदा कयो त ख़बर पए त हा मौसम बदिलजण सां जेको आहे सो घर जूं शयूं बि काफ़ी जेके आहिनि उहे बदिलजी वेंदियूं आहिनि। सो 021351211763 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो। प्रोग्राम में लाइव शामिल थींदो, मैसेज मां कंदो। राजा में मुंहिंजो फेसबुक ते पेज आहे, उनखे जॉइन करण ते मैसेज बि करे सघो था। हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जेको आगाज़ थींदो उहो सूफ़ी कलाम सां थींदो। अॼु हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम अवां सभिनी प्यारनि जे लाइ इंजॉय कंदा हिन ख़ूबसूरत कलाम खे। इन खां पोइ वापसि सोचां केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो।
ओ पंहिंजे दर्दन जी पंहिंजे सूरन जी कंहिंसां ॻाल्हि कयां ओ कंहिंखे दाह ॾियां हो कंहिंसां ॻाल्हि कयां ओ कंहिंखे दाह ॾियां सभु मूं वटि दिलि विंदराइनि था पंहिंजा पंहिंजा ॿोल सुणाइनि था तिन इश्क संदे आशूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां ओ कंहिंखे दाह ॾियां वेलकम जी ख़ुशि आमदीद अगेन अवां सभिनी प्यारनि खे दिलि वारनि खे मोहबत वारनि खे ख़ुशियुनि वारनि खे सुकून वारनि खे ऐं ज़िंदगीअ में मोहबत विराइण वारनि खे हिकु दफ़ो वीर राजा मेमण जो सलाम एंड भलीकार सो वठूं था कॉल ओपनर एज़ यूजुअल मूंखे ख़बर आहे त अॼु हरीबाई हूंदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि सही हाल है लगा जान तो हाल क्या ख़ुशि वेठी आहियां चाक वेठी आहियां चङी भली हां खुश चाक चंगी बनिया तो खुश चाक चंगो आओ ख़ुशि चाक चङो भलो आहियां सियारो अची वियो आहे थधि तमामु वधी वई आहे हां या गाल तो सच्ची गई सुठी कई आहे कोई स्वेटर को जैकेट को मफरल को लोई का चादर वरती है सब कुछ अच्छी रखे में तो खिजा कर ए हल कूड़ी पोएं साल वारी कढियूं अथई हैं नई त कोन वरती अथई तो नई वती में मंगल गोंदी अचन था न किथे नज़र अचनि ई कोन थियूं ॾिसण में ई कोन थियूं अचनि काला मंगल हुई ना कल्ह मंगल हुई आहे वो काला मंगल अचो हा काला मंगल बाजार में कंदी है ना तो मंगल अच्छा मंगल बाज़ार मां वरतई अच्छा सस्ती शइ वञी वरतई 200 रुपए वारी हा 150 रुपए वारी तो जैकेट वरती है ना हाँ तो केड़ी खबर बाजार में महंगाई लगी पई है बाज़ार में मंगल लगी पई आहे घणो ख़र्च करे आई है मंगल कौन महंगाई लगी पई महंगाई लगी पई घणो ख़र्च करे आई है ॿुधाए न गाने वाने खे छॾ तूं ॿुधाए घणो ख़र्च करे आई है 5000 5000 ए अल्लाह एॾो कूड़ शुरू में प्रोग्राम हले बंदि थी वेंदो पूरा कौन पिया ना तो के छा खबर मूंखे न आहे ख़बर त तोखे वॾी ख़बर आहे ॿुधा आ 5000 खर्च थींदा ना तव्हांजे हले छा ए आऊं ॻाल्हि न कर 5000 जी ब्लड प्रेशर लो थो थिए मुंहिंजो मुझे 5000 तो दिए ने आओ महंगा सब कुछ महंगा सामान है तुझे जी पोइ हाणे भला ॿुधाए को महांगाई वारो गानो ॿुधाए हाँ बताए देखो हा बिजली महंगी और पेट्रोल महंगा फार्मेट का बेड़ा गलत हाय महंगाई आई आई ठीक आ खाली चीनी और चाय ना पियो हा खाली चीनी चाय मत पिए खाली भी आऊं चाहे मुफ़्त जी पियंदो आहियां मुफ्तजी मुफ़्तो आहियां ऐं बि मुफ़्तो घणो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां कि त चांहि मिली वञे हा करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणी आहे मूंखे उनखे बि कोन ॿुधाए पिया शादी वेठी चलनि हा ॿुधा मुंहिंजो ॿुधाए करे कराची आयो हा मुंहिंजो जेको बाबा आहे न उहो कराची आयो हा पंहिंजे कम सां आयो पुछ तव्हां पतो आहे न त तव्हांजो घर जो पतो त कोन आहे न त छो किथे न त ए अंधन वञी मुल्तान लधो तुंहिंजे पीउ खां मुंहिंजो सिंध टीवी स्टूडियो कोन मिलियो त उनखे अंधन कीअं मुल्तान लधो मूंखे इहो ॿुधाए वॾो शहर आहे माण्हू पुछा करे सिंध टीवीअ जो ऑफिस किथे आहे उते अची वञे माण्हू बसि मिड़ई मथां कुझु वठी वञिणो पए को गिफ्ट ॾियणो पए अदा राजा खे हाणे सुम हल सुम आराम कर रेस्ट कर कहिड़ो गानो ॿुधाए हाय रे मेरा दिल चुरा के ले गई चुराने वाली मेरी कातिल टेणणणण्यो
टेवण्यो 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 सही आहे पेरे पीर वारे दी जे मुंहिंजो नालो अचो न अने उनखे थैंक यू थी चवां पीर वारे ॾींहुं तुंहिंजो नालो वरितो जे मुंहिंजो नालो अचो न शो में हा मुंहिंजे नाले चओ न सुठी ॻाल्हि आहे उनखे आउं थैंक यू उन थैंक यू थी चवीं अच्छा चलो ठीकु आहे वेरी गुड ज़बरदस्त हाणे ठीकु आहे हाणे ज़मानत कयूं मां ज़मानत करायां पंहिंजी ज़मानत इहे छा हाणे रखूं फोन रखूं हा बस अल्लाह अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अरीबा भाई असांजी तमामु प्यारी कॉलर आहे नंढड़ी नंढड़ी कॉलर आहे मकली शो जे शहर मां फ़ोन कंदी आहे सुठो लॻंदो आहे अरीबा जो ॻाल्हाइणु ऐं अरीबा जी कचहरी ॾाढी प्यारी लॻंदी आहे स्पेशली जॾहिं हू चवंदी आहे न चाक चङो भलो तूं चाक चङो भलो त मूंखे सुठी ॻाल्हि लॻंदी आहे ख़ुशी थींदी आहे सो थैंक यू वेरी मच अरीबा मुंहिंजे शो जी ओपनर ऐं तमामु ज़बरदस्त तरीक़े सां ओपनिंग कई हुन त अॼु मज़ो थियण वारो आहे ॾिसूं था त हाणे अॻियो कॉलर असांजो कहिड़ो थो अचे ऐं कहिड़ी कचहरी थो करे असां सां सो सियारो अची वियो आहे थधि जो मौसमु अची वियो आहे ऐं सियारे जे मौसम में कोशिशि इहा ई हूंदी आहे त पाण गजरुनि जो गरम गरम हलवो खायूं मूंगफलियूं घुराए मूंगफलियूं खायूं ऐं उन सां गॾु गॾु सूप पियूं ऐं चिकन कॉर्न सूप उन सां गॾु ॾाढा खाधा हूंदा आहिनि जेके तव्हां ज़बरदस्त तरीक़े मच्छी तमामु घणी माण्हू खाईंदो आहे सियारे में त चेंजिंग्स ज़रूरी आहिनि फूड लवर जेके हूंदा आहिनि उहे चेंज ज़रूरु कंदा आहिनि पंहिंजी ज़िंदगीअ में सो असांखे चेंज करणु खपे जॾहिं मौसम चेंज थिए त मौसम चेंज थियण सां असांखे हुन मौसम जो मज़ो वठणु खपे मौसम जो मज़ो इहो ई त हूंदो आहे त तव्हां ड्रेसिंग ज़बरदस्त चेंज करे छॾींदा आहियो तव्हां खाधा पंहिंजा चेंज करे छॾींदा आहियो वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलामु वालेकुम अबा केरु आहे हलो हलो हेलो केरु आहे हसीन लंजवाणी लंजवाणी साहब टीवीअ जो आवाज़ बंदि कर हा नालो छा अथई ज़हीर अली ज़हीर ख़ुशि आहीं हा किथां थो ॻाल्हाईं उधर कराची होटल खां कराची किथां कराची होटल खां कहिड़ी होटल किथे आहे इहा होटल ओबा ख़ुदा हाफ़िज़ सही टीवीअ जो आवाज़ु वञी ॿुध तूं बसि तूं छा लाइ फ़ोन ते पियो ॻाल्हाईं टीवी ते वञी ॻाल्हि ॾिस वञी ॿुध वञी पंहिंजो पाण खे टीवी जी आवाज़ खे बंदि करे भई हिते कॉल कंदा कयो त जीअं तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही पहुचे मुंहिंजो तव्हां ताईं सही पहुचे न त रेडियो करे 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 मां 15 मिंट बि कोन ॻाल्हाए सघंदुमि 2 कलाक त वॾी ॻाल्हि आहे सो 02135121763 टेलीफोन नंबर इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो कचहरी मस्ती मज़ाक या उन सां गॾु गॾु का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां कंहिंसां शेयर न करे सघंदा हुजो उहा पंहिंजे भाउ सां राजा मेमण सां ज़रूरु शेयर कंदा कयो सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे IFB दोस्त मुंहिंजो बंदि थी वियो आहे डायरेक्टर साहब मुंहिंजो अॼु ॿाहिरां घुमी आयो आहे मुंहिंजे ख़्याल सां ड्राइविंग तो त ख़बर त पए जहान जी त आयो प्यालो करे वियो छा सूप ऐं अंडा अकेले खाईंदो त ईअं थींदव न त भई अॼु सूप ऐं अंडा ठाहिया हुया शाम किचन में ऐं आऊं हींअर दुआ थो कयां त पेट में सूर पए जिन जिन खाधो आहे ईअं अकेले मूंखे मुंहिंजे लाइ बचायो न त न असांजे वास्तो ई न ख़तमु आहे ख़ुदा हाफ़िज़ सो ख़ैर का ॻाल्हि कान्हे का भई इहे मोहबतूं विराईंदा रहंदासीं कचहरियूं कंदा रहंदासीं ऐं राति जो ई पहर आहे राति जे हिन पहर में असां तव्हांजो ख़्यालु रखंदासीं तव्हां असांजो ख़्यालु रखो न रखो पर कोशिशि कंदासीं त असां बि तव्हांजो ख़्यालु रखणु हाणे छॾे ॾियूं जेके असांजो ख़्यालु नथा रखनि तो ख़ैर अव्हां जूं मोहबतूं अव्हां जो प्यारु अव्हां जूं ख़ुशियूं ऐं अव्हां जी ख़ुशियुनि सां गॾु गॾु राति जो ई पहर गुज़रंदो आहे ऐं गीत गज़ल गाना बि हलाईंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त सुठा सुठा गीत जेके अव्हां ताईं पहुचायां अव्हां जे कननि ताईं ॿुधायां त जीअं तव्हांखे हिकिड़ो सुठो माना चवंदा आहिनि न त सुठो हिकिड़ो मौसम मिली वञे टीवी ते न त हर पासे जलसा जुलूस पॉलिटिशियन सियासत महांगाई वठा इहे शयूं लॻियूं पियूं आहिनि राति जो चवंदो आहियां त यार पाण जॾहिं अचूं टीवी ते त कुझु न कुझु पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे व्यूअर्स खे ज़रूरु ॾियूं त जीअं उहे एंटरटेन थियनि सो इहा ई इंटरटेनिंग आहे इहा ई मोहबत आहे इहो ई प्यारु आहे इहे ई ख़ुशियूं आहिनि जेके हिक ॿिए सां पाण वंडियूं पिया ऐं विरायूं पिया वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई छा हाल आहे सभु ख़ैरु अल्हम्दुलिल्लाह केरु पियो ॻाल्हाए गुलमुनीर चन्ना पप्पू किथां नौशर फिरोज खां नौशर फिरोज कहिड़ा हाल आहिनि चन्ना साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला प्यार वक़्तुनि में भला पप्पू शीदी कहिड़ो नजमुद्दीन जो पुटु अड़े वो ख़ुशि आहे खेर खेर तो प्यार वक़्तुनि में सभु सेठ छा पियो थिए बस वीआईपी लॻो पिया माहौल
किथे माहौल छा पियो करी अॼुकल्ह? पंहिंजी दुकान ते वर्कशॉप ते। अच्छा अच्छा, वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। ॿियो सभु खे लॻो पियो आहे? ॿियो खेर खेर तूं तयार मस्तूर में गाँव। वर्कशॉप अञा उते ई आहे जिथे हुई पहिरियां? जी 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 उते ई आहे। चलो वेरी गुड वेरी गुड। ॿियो सभु खे लॻो पियो आहे? नौशहर ख़ुशि आहे? नौशहर ख़ुशि लॻो पियो आहे। यादि बि ॾाढो ईंदो हुई, वॾो बि यादि ईंदो आहे, अम्मी बि यादि ईंदी आहे। बसि 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 दुआ कंदा कयो। असां सां मां त तव्हां सां गॾु वेठो आहियां राति जो यार, डेली। राति जो हूंदो हुई, दीदार कंदा हुजो। हा दादा कुर्ब लख थोरा, महिरबानी। नौशहर वारनि सॼी संगत खे, सभिनी प्यारनि खे, आस पास वारनि खे, जेके पुछनि न पुछनि, सभिनी खे सलाम ॾिजां मुंहिंजा। न सभिनी खे सलाम ॾिजां। अचु न कई बार दीदार वठण। न ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। मां ईंदो आहियां कंडियारे वेंदो आहियां क़ब्रिस्तान ते, त वापसी में नौशहर चकर ज़रूरु लॻाईंदो आहियां। चांहि ज़रूरु पी वेंदो आहियां अल्कोसर होटल जी। तो इहो बाईपास ते दुकान ते मुंहिंजो ब्लूलिस लेन जे भरिसां। अच्छा, पोइ बाईपास ते हलिया विया? पहिरियां त अंदरि हूंदो हो न? हाणे वरी इहो थोरो ॿाहिरि हलियासीं न, इन करे बाईपास ते अंदरि वरी थोरो बगो घटि थी वियो। चलो चलो चलो, ज़रूरु ज़रूरु चकर हणिबो तव्हां सां, कचहरी कबी। ॿियो सभु खे लॻो पियो आहे? ॿाहिरां भला घणा अथई हाणे? माशा अल्हम्दुलिल्लाह 3 बचड़ा आहिनि। माशाल्लाह 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 माशाल्लाह। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं ईअं ई मोहबतूं विराईंदा रहो। थैंक यू। चंदो साहब असां सां गॾु गॾु भई मुंहिंजे ॻोठ खां हुयो, नौशहर खां, ऐं जेके वाक़ई मूंखे सुञाणींदा आहिनि बचपन खां वठी, त उन्हनि जूं हिकिड़ी मोहबतूं आहिनि, उन्हनि जो जेको हिकिड़ो उहो अहसासु आहे उहो कमाल जो आहे। छो त बचपन जिथे गुज़रंदो आहे तव्हांजो, जिथे नंढपण तव्हांजो गुज़रंदो आहे, उते जेके बि माण्हू हूंदा आहिनि तव्हां सां मुंसलिक हूंदा आहिनि, चाहे उहे ओड़े पाड़े वारो हुजे, तव्हांजे आस पास वारो हुजे, तव्हां कंहिंखां गॾु मतिलबु गॾु घुमंदा हुजो, फिरंदा हुजो, कंहिं सां गॾु पढ़ंदा हुजो, या उन सां गॾु गॾु काफ़ी दुकाननि तां, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हर माण्हू सां जॾहिं नंढो शहर हूंदो आहे त उते वास्तो हूंदो आहे ऐं रिश्तो हूंदो आहे। उहो जेको रिश्तो हूंदो आहे न, उहो ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे, मज़बूत हूंदो आहे, रत जे रिश्तनि खां वधीक हूंदो आहे। काफ़ी अहिड़ा सारा मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा प्यारा दिलि वारा नौशहर फ़िरोज़, जिन खे काफ़ी अरिसो थी वियो आहे। मूंखे पंहिंजो ॻोठु छॾे करे घटि में घटि 22 साल थी विया आहिनि। मतिलबु 1998 में मूं छॾियो आहे, त तव्हां सम्झो त 2000 खां पोइ 25 साल थी विया आहिनि मूंखे पंहिंजो ॻोठु छॾे। पोइ अचणु वञणु थियो आहे, बाक़ी माना वक़्तु थी वियो आहे। सो अवां सभिनी खे सलाम, जेके जेके हिन वक़्तु मुंहिंजे ॻोठ में मूंखे ॾिसणु पिया, उन्हनि सभिनी खे मोहबत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सो ख़ूबसूरत हिकिड़ी कॉल, उन कॉल खां पोइ पाण गानी तरफ़ हलंदा। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं। केरु पियो ॻाल्हाए? साजिद बलोच सर, मीरपुर माथे का। साजिद बलोच। साजिद कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। छा कंदो आहे साजिद बलोच? सर मेडिकल फील्ड में आहियूं। मेडिकल फील्ड में आहियो, माशाल्लाह, ज़बरदस्त, सुठी फील्ड आहे ऐं हिकिड़ी ख़िदमत वारी फील्ड आहे इहा। बिल्कुलु ख़िदमत ख़ाल कयूं था। फेसबुक ते फ्रेंड बि आहियूं। अच्छा, गुड, ज़बरदस्त, महिरबानी 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 महिरबानी। काफ़ी टाइम खां कोशिशि में हूंदासीं अव्हांखे कॉल करण जे लाइ, अॼु मौक़ो मिली वियो, कॉल लॻी वई। कुर्ब साईं, लख थोरा आहिनि इहे अव्हांजा। ऐं इहो प्यारु आहे हिकिड़ो, इहो मां चवंदो आहियां अनदेखो ऐं अंजानो जेको प्यारु हूंदो आहे न, इहो ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। ऐं काफ़ी अहिड़ा फेसबुक फ्रेंड आहिनि जेके मूंखे ॿुधाईंदा आहिनि त तव्हांजा फेसबुक फ्रेंड आहियूं। स्पेशली प्रॉब्लम इहो हूंदो आहे जो जॾहिं घणाई तव्हांजी ज़िंदगी में थी वेंदी आहे, काफ़ी कम थी वेंदा आहिनि या ज़िमेदारियूं वधी वेंदियूं आहिनि, त पोइ माण्हू खां परे त हूंदो आहे, पर किथे न किथे टच ज़रूरु हूंदो आहे। जीअं तव्हां मूंसां टच में आहियो फेसबुक ते या कॉल कयो था। हैदराबाद बि अचणु थींदो आहे। असांजो बि शोबत में हिकु ॿ दोस्त आहिनि, हिकु दफ़े प्रोग्राम ठाहियो आहे मुलाक़ात जे लाइ, पर पहुची कोन था। मां कराची हूंदो आहियां, मूंखे हैदराबाद छॾे बि 15 साल थी विया आहिनि। अच्छा, आज में तव्हांजो प्रोग्राम शायदि हैदराबाद में हूंदो हुयो न? हा, पहिरियां हैदराबाद में जॾहिं मां ॿिए कंहिं चैनल ते हूंदो हुउसि। बिल्कुलु, हा, किथे हूंदो हुयो। चलो महिरबानी साईं, महिरबानी। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गीत गज़ल गानो। अच्छा, गीत ॿुधायूं? हा न, शाइर ॿुधायूं सर? ॿुधायो ॿुधायो। शाइर आहे, अखियूं सोजूं आलियूं निरालियूं फिरी, असां सां कयो कुझु त ॻाल्हियूं फिरी, वाह, अवां जी नज़र जा थिया जेके असीर, अवां जूं ई ॾिन था मिसालूं फिरी, हाय हाय, लॻी इश्क साजिद असांखे ॾे वियो आहे, ॾसियो पाण खे कीअं संभालियूं फिरी। वाह साईं, वाह, वाह साईं, वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। कुर्ब कुर्ब तव्हांजी पंहिंजी आहे? वाह साजिद भाउ, वाह, ईअं ई शाइरी ॿुधाईंदा कयो, रेगुलर ईंदा कयो मुंहिंजे शो में। थैंक यू वेरी मच जी। अधु असां सां गॾु फ्राम मीरपुर माथेलो। ऐं ॻाल्हि आहे हाणे सदके जी, ऐं आवाज़ु आहे कामी शाह जो, ख़ूबसूरत गीत, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़। ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो। चांहि पीअणी आहे त पंहिंजी चांहि ठाहे वठो, मुंहिंजी चांहि अची चुकी आहे। एंजॉय दिस ट्रैक। संग हाल दे आवड़ा जोड़े वही कुर्बान शमा सुमर खाइस्ते जमा जानाना
सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी भरिया थई कुर्ब वारा मूं ॾे कदम है वॾिया ॻाल्हि तूं आ मुंहिंजो सनम भरिया थई कुर्ब वारा मूं ॾे कदम वॾिया ॻाल्हि तूं आ मुंहिंजो सनम सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी वई कुर्बान शमा सुम्र ख़ाइस्ते ज़मा जानाना हिकु त कमी न थई का बि ॿियो वरी अख अथई उकाबी नवाबी दंद मोती ऐं अथई पेर पशम वॾिया ॻाल्हि तूं आ मुंहिंजो सनम सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी लोशे अल्लाह दी दा बद नज़र उसात हिकु त मखीअ खां मिठो आहीं ॿियो वरी चंड जियां चिटो आहीं टियों वरी सभिनि खां सुठो आहीं हाय अल्लाह छा अदा शोक़ शरम वॾिया ॻाल्हि तूं आ मुंहिंजो सनम सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी हिकु त दिल जो तूं धणी आहीं ॿियो मुंहिंजो चैन वियो खणी आहीं टियों त इरशाद वियो वणी सनड़ी ऐं अथई हथड़ा नरम है वॾिया ॻाल्हि तूं आ मुंहिंजो सनम सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको मुंहिंजा जानी छा त सूरत अथई सुभानी हाँ सदे मोड़ा वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अमां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर राजा मेमण जी तरफ़ां लाइव विथ राजा में भलीकार सो राति जो ही पहर ऐं मूंसां गॾु हूंदा आहियो तव्हां मूंसां गॾु लाइव हूंदा आहियो लाइव कॉल जे थ्रू शामिलु थींदा आहियो मैसेज जे थ्रू शामिलु थींदा आहियो कचहरियूं खोड़ हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं खोड़ हूंदियूं आहिनि पर ज़िंदगी जो हिकिड़ो उसूल आहे त ज़िंदगी में जेकॾहिं ख़ुशि रहणो आहे तव्हांखे त इहो उसूल ठाहे छॾियो त ॿियनि में ख़ुशियूं विरहायो ॿियनि में मोहबतूं विरहायो त तव्हां ऑटोमेटिकली ज़िंदगी में ख़ुशि रहंदो वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे राजा भाउ A1 फर्स्ट क्लास केरु आहे शाज़ेब कंबर खां राजा भाउ छा हाल आहे तव्हां ॿुधायो शाज़ेब छा कंदो आहे जानी साहब मां पढ़ंदो आहियां सर छा पढ़ंदो आहीं मैट्रिक क्लास में आहियां मैट्रिक क्लास में वेरी गुड शाज़ेब पहिरियों दफ़ो आयो आहे शो में जी जी राजा भाउ पहिरियों दफ़ो कॉलर आहियां तव्हां ॾे 2-3 ॾींहंनि खां कॉलनि जी कोशिश में लॻो पियो पर लॻे ई न हाय नेठ तुंहिंजी कॉल लॻी वई हा लॻी राजा भाई छा कजे कॾहिं खां शो ॾिसी पियो घणा साल थी विया अथई साल न थिया आहिनि ईअं सम्झो महीना थी विया हूंदा 2-3 महीना थिया आहिनि 2-3 पोइ एतिरा साल किथे मूं त एतिरा साल शो कयो आहे असल में राजा भाउ मोबाइल न हूंदी न वरी मोबाइल हाणे मिली आहे त हिन जे अच्छा हाणे मोबाइल ते ॾिसी पियो न ॾिसां टीवी में पोइ पर कॉल मोबाइल कॉल कई त पोइ इहो पुछां थो ॾिसंदो हे शो मुंहिंजो पहिरियां या न अच्छा छो तव्हां न ॾिसंदो चलो गाना वाना ॿुधंदो आहे हा गाना त न ॿुधंदो आहे थोरा मिड़ई थोरा बड़े ॿुधंदो आहे थोरो मिड़ई को असांखे बि ॿुधाए छॾ
जी ॿुधायांव था हा पहिरियां त तव्हां सां असांजी ॻाल्हाइण जी वॾी दिली चवंदा तव्हां बसि ॻाल्हायूं हाणे अॼु तव्हां ॻाल्हाए दिलि ख़ुशि थी वई राजा वाह चलो ज़बरदस्त मूंखे बि ख़ुशी थी तव्हां मूंसां ॻाल्हायो जी जी तव्हां ॿुधायो ॿियो ॿियो जेको पुछी तूं पहिरियों गानो ॿुधाए मूंखे पोइ तोखे ॿियो ॿुधायां थो चलो गानो ॿुधायांव थो दिल जे वीरान रण ते ककर बावरा दिल जे वीरान रण ते हा ककर बावरा थोरो ई वसी हाथ छा पे थी वाह सावरा तूं घड़ीअ खन सड़ीअ दिल मथां थी रही हाथ छा पे थी वई वाह 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 राजा हाणे तव्हां बि थोरो पंहिंजा आवाज़ में ॿुधायो अञा ॿुधा अञा हिकिड़ो ॿुधा अञा ॿियो त यादि न आहे वरी एॾो ज़बरदस्त ॿुधाई सुर में ॿुधाई मज़ो कराए छॾी अञा ॿुधा हाणे तव्हां वरी को ॿुधायो न तव्हां मज़ो करायो न वरी हो दिल जे वीरान ऋण ते वाह वाह ककर बावरा थोरड़ो जे पवी हाथ छा पे थी ओ थोरड़ो जे पवी हाथ छा पे थी सही आहे सही आहे चलो ख्याल कल भला न आया हो राजा कल यार काथे हुस बिज़ी हुस जी काथे हुस बिज़ी हुस इमरजेंसी में अच्छा अच्छा हाँ। तव्हां जो हा सिस्टम छा की मां चयो तव्हांजे वेट में हुयमि प्रोग्राम जे मां चयो लाइव हले त कॉलिंग कयूं पर वरी तव्हांजो प्रोग्राम में लाइव न आयो न हलो 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 अॼु अची वियासीं अॼु कचहरी थी वई अॼु कचहरी थी वई तव्हां सां बसि ठीकु आहे जानू ठीकु आहे थैंक यू वेरी मच माय फ्रेंड फ्रॉम कंबर आई ॾाढो ज़बरदस्त दोस्त हुयो जंहिं कॉल कई ऐं चयईं त साईं जेको आहे तव्हांखे ॾिसी परेशान थी वियासीं असां तव्हांखे कॉल मिलाईसीं पर कॉल लॻे न पई अॼु तव्हांजी नेक्स्ट तव्हां सां कचहरी थी वई सो महिरबानी अदा तव्हांजूं मोहबतूं तव्हांजो प्यार ऐं मूंखे बि ख़ुशी थी अव्हां सां कचहरी करे अव्हां सां ॻाल्हाए करे ऐं तव्हांजो आवाज़ु ॾाढो भलो यार वाह वाह मज़ो अची वियो सो ख़ैर 0213512176 हिन नंबर खे कंहिं डायल कयो आहे अस्सलाम वालेकुम राजा खां साईं सलाम अलैकुम साईं वालेकुम सलाम साईं मां जेकमाबाद जिलो तारको खेरो गढ़ी खां हाफ़िज़ हमीद रिंद पियो ॻाल्हायां साईं तव्हांजी ॾाढी सिक हूंदी आहे तव्हांजो आवाज़ ॿुधूं साईं रिंद साहिबु तव्हांजूं मोहबतूं तव्हांजो प्यार तव्हांजो एतिरो ख़ुलूस ऐं एतिरी सिक जेको आहे सो मूंखे साईं थोरो मुंहिंजो ॿुधजो भाऊ राजा हा जॾहिं मेरान टीवी ते तव्हां प्रोग्राम कंदा उन्हनि टाइमनि खां वठी मां तव्हांजो फैन आहियां पर नंबर हाणे रखी वियो आहे हाय छा कजे एतिरा साल थी विया ऐं सिक में मोहबत में वरी अॼु असां अची मिलियो आहे इहो त असां सां बेवाजिबी कई अथव अदा तव्हांजे लाइ हिकिड़ी पोइट्री लिखी आहे वरी उहा बि थोरो ॿुधायूं तव्हां ॿुधजो शाइरी असांजी गरीबाणी ॿुधायो रिंद साहिबु ॿुधायो इहो तव्हांजो आवाज़ु भलो आहे इन जे करे ई मूं इहा पोइट्री लिखी आहे थोरो ॿुधजो असांजी गरीबाणी शाइरी साईं ॿुधायो ॾिसो त माखी मिसरियूं गॾायां मण उन्हनि खाधी मिठो आहीं हा माखी मिसरियूं गॾायां मण उन्हनि खाधी मिठो आहीं जीअं चंड चोॾहीं चमके राजा साहिब उन खां बि चिटो आहीं खणी अखड़ियूं निहारी थो मोल दिल खे जियारी थो वाह खणी अखड़ियूं निहारी थो मोल दिल खे जियारी थो राजा साहिब सॼे भर में जो विहारी थो पोइ सारे जॻह खां सुठो आहे वाह रिंद साहिब मज़ो अची वियो ज़बरदस्त वरी ॿुधजो साईं हा वरी थो चए त माना थोरो विसरी वियो आहे घणनि ॾींहंनि जी शाइरी आहे साईं तव्हांखे ॿुधायूं पिया इहो चवे केरु थो पहिरियों इहो त ॿुधायो छो था वरी थो चए इहो केरु थो चवे तव्हांखे उहो थो चवे हा मां परेशान थियो चवे केरु थो इहो शाइरी बि तव्हांजी पढ़ो बि तव्हां था लिखी बि था हा चवे छा थो शाइर हलो असुल कचहरी ॿुधाए असुल कहाणी ॿुधाए शाइर जी हा असुल कहाणी चए थो त राजा साहब जो जे सदाई थो हा ज़िंदगी निमण जी को बचाई थो हाय
राजा साहब जो सदाई थो ज़िंदगी मेमण जी बचाई थो गमन खां बि तूं छॾाई थो जहिड़ो पुत्रो से राजा साहब तोड़ो ॾिठो आहे। आए हाय आए हाय आए हाय आए हाय छा कजे अॼु तव्हांजी मोहबत तव्हांजी सिक तव्हांजे प्यार मूंखे रोअण ते मजबूर करे छॾिया पर मां रोयां कोन थो लाइव शो आहे। खिलो तव्हांजो खिले ई काफ़ी हाय 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 असांखे ॿुधाइजो कई फनकार सुठो कई फरमाइश असांजो पागल मनड़ो इहा तोखे सिक हुई मुंहिंजी मूंखे ॿुधा तोखे गानो ॿुधणो जी साईं इहा सिक हुई तोखे मुंहिंजी वरी अची अची गाने जी फरमाइश कई। हा साईं हाणे गानो ॿुधाईंदो त तव्हांजी मर्ज़ी आहे न। हाय असांजो पागल मनणो इहो मूंखे अचे कोन थो। हाय असांजो पागल मनणो हा इहो मूंखे अचे कोन थो पूरो आसीगन जो सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। अॼु तव्हांजो आवाज़ हूअं त असां टीवी ते ॿुधंदा हुआसीं मां पाण नाबीना तव्हांखे ॾिसी नथो सघां पर तव्हांजो आवाज़ फोन ते ॿुधां थो ॾाढो मज़ो पियो अचे असांजी ॻाल्हि पहिरियों दफ़ा लॻी आहे साईं। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो ऐं महिरबानियूं अव्हां महफ़िल में शामिलु थियो ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो। थैंक यू सर थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। ओके अल्लाह हाफ़िज़। छा कजे वेल अव्हां जूं मोहबतूं अव्हां जो प्यार अव्हां जूं ख़ुशियूं ऐं अव्हां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में शामिलु लाइव विथ राजा में लाइव कचहरी लाइव ॻाल्हियूं ऐं लाइव मोहबतूं पाण हिक ॿिए सां शेयर कयूं पिया ऐं कोशिशि कयूं पिया त इन्हनि मोहबतुनि खे इन्हनि इन प्यार खे इन ख़ुशीअ खे इन अहसास खे पाण गॾु खणी हलूं ऐं राति जे हिन पहर में पाण कोशिशि कयूं त उन्हनि माण्हुनि खे वठी अचूं जेके माण्हू मोहबत विरहाईंदा आहिनि प्यार विरहाईंदा आहिनि अहिड़ा ई मोहबती माण्हू लाइव कॉल जे थ्रू शामिलु थींदा आहिनि। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रजा भाई अली मदद साईं मौला अली मदद केरु पियो ॻाल्हाए? अरे यार वाह यार हाणे वेठो यार आवाज़ मां नथो सुञाणे। न आवाज़ मां तूं को राहत फतेह अली ख़ान आहीं हा केरु आहीं तोखे आवाज़ मां सुञाणा ॿुधा? गरीब जो ॿार आहे मां अब्दुर्रहमान चावड़ो ॻाल्हायां थो ॻोठ बल्किस्तान। अब्दुर्रहमान चावड़े खे भला कीअं सुञाणा? तुंहिंजो आवाज़ु रोज़ु ॿुधंदो आहियां मां सुबुह मंझंदि शाम दवा खां पहिरियां तुंहिंजो आवाज़ु ॿुधी पोइ दवा खाईंदो आहियां छा? मयारू अहिड़ियूं थो ॾी त निंड मां उथी तोसां मां फोन ते ॻाल्हाईंदो आहियां राति जो सुम्हण खां पहिरियों निंड खां पहिरियों तोखे फोन ते ॻाल्हाईंदो आहियां मूंखे आवाज़ु सुञाणप में अचे तुंहिंजो। एवन फर्स्ट क्लास। कटियोसीं रही त फोन फोन त कटियो। छा माना छा तोखे छा थो लॻे? मां अस्पताल में सुतो पियो आहियां ड्रिप लॻी पई आहे हर हर थो पुछी खेर आहे? हा माशाअल्लाह ॾाढी छज आहे। छो? ॾाढी सुठी आहे ॾाढी सुनत आहे। न बिल्कुलु सुनत आहे बिल्कुलु पर तूं फरमाइश छो थो करी अहिड़ियूं मूंसां? बस मौला तोखे ख़ुशि कंदो माशाअल्लाह। सिमाइट वरी कीअं आहियां? सिमाइट बिल्कुलु किथां सिमाइट थो तोखे लॻाऊं? सिमाइट किथां थो लॻा? ॾाढी छज आहे बस पंहिंजो मोली थी जाए हाफ़िज़ थी जाए। हा बस को नातन खे बि टाइम ॾे रमज़ान में नातूं। हा दवा खाधी अॼु? हाँ दवा खाधी आई? टिक्की वात में आहे टिक्की। हा तॾहिं त तूं ईअं पियो ॻाल्हाईं। चलो सही आहे ख़्यालु रखिजे पंहिंजो। ओके अब्दुर्रहमान चावरो भाई असां सां गॾु छा कजे। हलो जी ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ होमेरा सारंग एंड इमरान हैदर जो ॻाल्हि आहे जानम जी इंजॉय था कयूं। La 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 मुंहिंजी जाना मुख
मूंखे ॾाढी वणंदी आहे मुंहिंजी जानम मुंहिंजी जाना मूंखे ॾाढी वणंदी आहे ओ सनम मां कसम हर कदम मां सिर्फ़ तू ई तू मुंहिंजी दिल में रहंदी आहे मुंहिंजा दिलबर मुंहिंजा साजन मूंखे ॾाढो वणंदो आहे ओ सनम मां कसम हर कदम मां सिर्फ़ तू ई तू मूंखे ॾाढो वणंदो मुंहिंजा दिलबर मुंहिंजा साजन मूंखे ॾाढो वणंदो तुंहिंजो अची बेनकाब टिड़ी पवन गुलाब तुंहिंजी सुहा समुंडु आहे तूं त आहीं महताब तूं त आहीं महताब ओ सनम मां कसम हर कदम सिर्फ़ तू ई तू मुंहिंजी दिल में रहंदी आहे मुंहिंजी जानम मुंहिंजी जाना मूंखे ॾाढी वणंदी आहे नेड़े तुंहिंजा कारा ओ मुंहिंजा प्यारा ॾिसां तिन में जो पाण थिन था नज़ारा बणजन नज़ारा ओ सनम मां कसम हर कदम मां सिर्फ़ तू ई तू मुंहिंजी दिल में रहंदो मुंहिंजा दिलबर मुंहिंजा साजन मूंखे ॾाढो वणंदो मुंहिंजी जानम मुंहिंजी जाना मूंखे ॾाढी वणंदी आहे वेलकम जी खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में आहे शामिल सो ॻाल्हि आहे मोहबतुनि जी प्यार जी ऐं ख़ुशियुनि जी सो वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तव्हां केतिरा ख़ुशि आहियो ऐं वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तव्हां केतिरा कामयाबु आहियो ऐं वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तव्हां केतिरा मोहबती माण्हू आहियो सो वक़्त सां गॾु गॾु हलणु खपे तव्हांखे ऐं वक़्तु जॾहिं तव्हां सां गॾु हूंदो आहे त पोइ तव्हांजी ज़िंदगीअ में का बि परेशानी का बि तकलीफ़ न ईंदी आहे ऐं हमेशह मां चवंदो आहियां त इहो कॾहिं बि तव्हांजी रिज़ल्ट कॾहिं बि डिसाइड कोन कंदी आहे त तव्हां जेको आहे सो विनर आहियो या लूज़र आहियो तव्हांजी जेके महिनतूं आहिनि तव्हांजी जेके कोशिशूं आहिनि उहे डिसाइड कंदियूं आहिनि त तव्हां छा आहियो सो विनर ऐं लूज़र या जेको कॾहिं कॾहिं माण्हू ईंदो आहे त घणो पढ़ी फस्ट पोज़ीशन हासिलु करे ईंदो आहे पर वरी बि जेको आहे सो ईअं वांदो पियो फिरंदो आहे पर कॾहिं कॾहिं माण्हू जेको फेल माण्हू हूंदो आहे उहो बि दुनिया जी उन जॻह ते पहुची वेंदो आहे जिथे चङा भला जेके प्रिंस हूंदा आहिनि या चङा भला जेके बिज़नेसमैन हूंदा आहिनि उहे बि न पहुची सघंदा आहिनि सो कोशिशि कंदा कयो महिनत कंदा कयो ऐं कोशिशूं कंदा कयो पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ ॿियनि जे लाइ बहितरी लाइ सोचींदा कयो त ज़िंदगी में तव्हांजे लाइ बि इंशा अल्लाह ताला आसानी थींदी सो वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं सर अकील मलिक केरु अकील मलिक अकील मलिक किथां सर कश्मीर को अच्छा त छा कंदा आहियो अकील साहब सर
स्कूल पढ़ंदा आहियूं। स्कूल में पढ़ंदा आहियो ऐं ॿिया जेके तव्हांजा पाड़े वारा जेके छोकिरा आहिनि उहे किथे रेलवे स्टेशन ते पढ़ंदा आहिनि? जी सर। अच्छा 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 तव्हां स्कूल पढ़ंदा आहियो? हाँ कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? सर 9th में। 9th में पढ़ंदा आहियो, चलो वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी सर। रोज़ या कॾहिं कॾहिं? रोज। रोज़। अच्छा जी सर। अच्छा चलो गुड 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 गुड। कुझु गानो वानो ईंदो आहे को? गानो तो सर न ईंदो आहे। छा ईंदो आहे? मानी खाइण ईंदी आहे? जी सर। छा पचायो अॼु घर में? छा मानी खाधी? सर चांवर और दाल। दाल ऐं चांवर। मंझंदि छा खाधो? मंझंदि मानी ऐं सर मुर्गी। मुर्गी जी भाॼी। चलो वेरी गुड वेरी गुड। सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे। पर शो ॾिसंदा रहंदा कयो। तव्हांखे सुठो सुठो गानो ॿुधायां थो, ठीकु आहे? साईं ॿुधो। हा सर शोएब अली व्लॉग ते तव्हां चओ त सब्सक्राइब करें। कहिड़ो व्लॉग? शोएब अली व्लॉग। अब शोएब अली व्लॉग खे सब्सक्राइब कयो, चई छॾियोसीं। सही आहे? हलो छा कजे छा कजे छा कजे। सवेल ॿुधायमि न पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। ऐं इन सां गॾु गॾु हू ॾाढो ज़बरदस्त गीत आहे जेको मूंखे तमामु घणो पसंदि आहे अहमद मुग़ल जो। हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हिकिड़ो ई दर्द अहिड़ो, ख़ुशियूं लिखियल न आहिनि मुंहिंजो भाग आहे अहिड़ो, जंहिंमें न ॾुख ॾिना अथई उहो ॾींहुं आहे कहिड़ो, हाणे ज़ख़म ॾे हेड़ो जीअं जिंद तुंहिंजी छुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। आए छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? सब ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, सब सेट A1 फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? ख़ैर साईं, दुआ तव्हांजी। छा पोज़ीशन आहे? ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह, दुआ साईं। साईं जो ख़ैर आहे? ख़ुशि आहियो? महिरबानी साईं महिरबानी अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो प्रोग्राम ॾिसो पिया हाणे। हा आवाज़ घटि करे करे वठो। हा हलो हा साईं। राजा साहब ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? महिरबानी महिरबानी, मां ख़ुशि आहियां। हाणे थोरो चैनल चेंज थी आहे। हा उहो ई ॾिस बा। हा हलो चैनल बि ॾिसी पियो थो, मटाई बि थो, परेशान बि थी वियो आहे। हा कीअं पई ज़िंदगी गुज़रणी दोस्त? कॉल बि करी थो, वरी टीवी बि ॾिसी थो, त पोइ कीअं तुंहिंजो आवाज़ु मूं ताईं पहुचंदो, मुंहिंजो आवाज़ु तो ताईं पहुचंदो? हा इहो त सूरनि में विझी छॾी। अॻे ई असां सूरनि में, हा राति जे ख़ूबसूरत पहर में वरी सूर बि ॾींदे त पोइ कीअं ज़िंदगी गुज़रंदी? मिठा सुणा ईअं न कर दा, ईअं न कर। मां हमेशह चवंदो आहियां सभिनी दोस्तनि खे सभिनी प्यारनि खे त महिरबानी करे टीवी जे आवाज़ खे बंदि कंदा कयो त जीअं तव्हांजो आवाज़ु हिते सही पहुचे, मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं सही पहुचे। वठूं था कॉल हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु ठाक। हाणे दिलि में न तोखे यादि कयो अदी सना, सची थो ॿुधाए। माशाअल्लाह माशाअल्लाह। बसि ईअं परियों यादि कर तूं मूंखे अदा। न न दिलि में मूं हींअर यादि कयो त अदी सना अॻा आहे, मुस्कान अञा कोन आया आहिनि। छो? बसि 9 बजे तोखे असां बसि कंदा आहियूं फोन। हा ॿियो छा हाल आहे? कीअं आहे ज़िंदगी? तव्हां शेवा जो तव्हां गजरनि जो हलवो अकेलो खाधो आहे, मुंहिंजे भाउ खे न खारायो अथव। ॾिस न ॾिस कंहिं अकेला खाई आहिनि बाबा, हे वॾा बुखिया आहिनि हिते। शाबस त न बा, शाबस त न। अॼु खां पोइ असां खाइण पीअण छॾे ॾिनो आहे हिननि सां गॾु। हाणे इंशाअल्लाह बसि ख़तम करे ख़तम खाइण पीअण रस्ता अलॻि। सब ख़ैर लॻो? सब ख़ैर सब गजरनि जा हलवा मुंहिंजे बचड़े त कुर्बान। बसि छा कजो, ठाहे रखो, मां अचां थो अॼु। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अल्लाह हाफ़िज़। ॻाल्हायो मुस्कान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? बहुत प्यारे लग रहे हैं माशाल्लाह माशाल्लाह। माशाल्लाह कितना प्यारा लग रहा हूँ। मैंने आजकल ना मीठा बड़ा स्टार्ट कर लिया है, मीठा इतना खा रहा हूँ।
खजूर भी बहुत खाइए और मिठाई भी बहुत खाइए और उसके साथ चाय भी मीठी शुरू कर दी। तो मेरा वेट मेरे ख्याल से बढ़ गया है अब दोबारा। हाँ, थोड़ा बढ़ गया है, थोड़ा सा। हाँ, जिम भी नहीं जा रहा हूँ, तो मतलब ये फिर मेरी वही चीज़ें, वही मतलब क्या करूँ। बस ठीक है, फिर भी प्यारे तो लग रहे हैं ना, कोई बात नहीं। चलो, थैंक यू वेरी मच। ये तो आपकी नज़रों का कमाल है ना, हम जैसे भी होंगे आपको प्यारे लगेंगे। बिल्कुल, आप प्यारे हैं माशाल्लाह। और इनके पेट में, सबके पेट में दर्द होगा, आपको हाँ, खिलाया नहीं। अंडा ठाया अथनि, सूप ठाहियो अथनि, उहो पाण खाई आहे। पेट में सूर पवंदो आहे, खाली शादी। ऐं राति जो मां एॾो ख़्यालु रखंदो आहियां, सभिनी खे घर छॾे ईंदो आहियां। हाणे त अॼु वञनि न पंध त ख़बर पवनि, जिन जिन खाधो आहे, ऐं थोरो पेट मां लहे न। अॼु ॾिस, अॼु तूं ॾिस त सही, अॼु पंध अॼु तोप खाधो न इरफान, सूप ऐं तो कोन खाधो, ऐं हुन खाधो, बसि पोइ तूं अॼु हलजा भाई, हो पंध। हा, सही आहे, सही आहे। गानो वानो ॿुधाए, गानो वानो ॿुधाए मुस्कान। जी, गानो ॿुधाए। हा, तू जवान खुलिया हाणे बाब खुले न खुले, तू तह कदना हो हाणे साज़ वॼे न वॼे। हाय हाय हो जंहिं रस्ते सां गुज़री थो, सुरहाण अचे पई, ॼण भरसां गुलाबनि जी का पोख पचे पई। आईनो भी सिंगार तुंहिंजे जी तारीफ़ करे थो। पुराणो गानो ॿुधाए दी, है ना जी, पुराणो गानो ॿुधाए। टिकटॉक पर देखा था आपके आईने। अच्छा, ॿियो छा हाल आहे मुस्कान? अल्हम्दुलिल्लाह, वक़्तु सुठो पियो गुज़रे। बिल्कुल सुठो पियो गुज़रे। पोइ कॾहिं गजरुनि जो हलवो थी खाराई? हाणे अचो, हाणे मां ठाहियां थी। हाणे किथे ठहंदो, टाइम लॻंदो हिन हाणे में। ऑर्डर करे वठंदमि, एॾी भली मां बि न आहियां, हाणे ठाहींदमि वञी। ऑर्डर करिणो आहे त पोइ आउं रस्ते मां वठी न खायां? अच्छा, मां ठाहियां थी, तव्हां अचो। न अॼु बस जल्दी जल्दी वेरी सून पाण हलवो खाईंदासीं। बस कर दे सब कुछ। बस छोड़ दे। अभी आपने अम्मी को बोला, मैं इतना खुश हो गए, मैंने कहा चलो राजा आएगा। अरे राजा आज नहीं, हम आएंगे इंशाल्लाह, अभी वेरी सून मैं आपके पास आऊंगा। बस छोड़ दे, आपने मेरा दिल वो कर दिया। आऊंगा जरूर आऊंगा। हलवा जरूर बनाना उस दिन, जिस दिन मैं आऊँ। इंशाल्लाह, पता नहीं वो कब दिन आएगा। आएगा। मेरे करण अर्जुन आएंगे। मेरे करण अर्जुन आएंगे। इंशाल्लाह। चले, खुश रहो, ख्याल रखो अपना, ठीक है? ओके, अल्लाह हाफ़िज़। मुस्कान मूंसां गॾु मुस्कान एंड अदी सना आगा मुंहिंजी तमामु पुराणी कॉलर। ऐं आउं हिकु ॿ दफ़ा हिननि जे घर बि वियो आहियां, ऐं ॾाढा ख़िदमत कंदा आहिनि, ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। ऐं थैंक यू वेरी मच, अव्हां जो प्यार आहे, मोहबतूं आहिनि, अव्हां ॾींदा आहियो। ऐं जल्दी वेरी सून इंशाल्लाह अचिबो। तव्हांजो इहो गजरुनि जो हलवो अॼुकल्ह माना दिमाग़ ते चढ़ी वियो आहे, खाइणो आहे। सो ख़ैर, लवली कॉल्स, लवली कचेरियूं, लवली ॻाल्हियूं, अव्हां जो मोहबतूं, अव्हां जो प्यार, अव्हां जी ख़ुशियूं ऐं अव्हां जी ख़ुशियुनि जे अहसास में राजा मेमण हमेशह अव्हां सां शामिलु। ऐं राति जे पहर में जॾहिं दिलि थी चए मोहबतूं विरहायूं, त प्यार हमेशह विरहाईंदासीं। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे? ठीकु आहियो? अरे अमड़ ख़ुशि, चाक, चङी भली, अल्लाह जो शुक्र। तव्हां ठीकु आहियो बचा? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां। खजूरनि जो बाग़ ते जेको वठी वें, इहो ॾिठो मां खजूरनि जो। इहे असां त कॾहिं ॾे विया ई न आहियूं, हाणे वेंदासीं। न उते ख़बर अथव छा आहे, हिकिड़ो खजूर जा दुकान आहिनि, उते ॾाढी खजूर महांगी थी मिले। उते आस पास में जेके बाग आहिनि न, उन्हनि बागनि जे अंदरि उन्हनि जा हू ठहियल आहिनि। तव्हां ॾिठा हूंदा मुंहिंजे व्लॉग में, त बागनि। बिल्कुलु काका हुयो न, काका छा नालो? हा, काको बुढ़ो मुंहिंजो दोस्त हुयो। हा, उनजो बि खजूर जो उते बिज़नेस आहे। इहो अॼु ॾिठो मां, अॼु कोन्हे, कल्ह कोन ॾिठो, अॼु ॾिठो। हा, हो ॾिठई माखी वारो ॾिठई? माखी वारो ॾिठो त वरी अध में छॾे ॾिनो, उहो बि अञा कंप्लीट न ॾिठो आहे, ॾिसंदमि। हा, माखी मिले त होरिया न। ॾिसो न, माखी बि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका असां पाण बि हिते करे सघूं था। असांजे सिंध में बि तमामु घणी मखी आहे। असां इन तरीक़े जा जीअं पोल्ट्री फार्म हूंदी आहे, कुकड़ियूं पालबियूं आहिनि, त ईअं ई माखी माण्हू पाले सघे थो, माखी ठहे सघे थी उते। ॿियो सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर, अल्हम्दुलिल्लाह, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। मुंहिंजी पोटी ख़बर छा पई चए पीउ खे? हाँ बाबा, दादी जो है दरवाजा बंद करके एक अंकल से बात करती है। दरवाजा में निकाल के अंदर बात करती है। मुझी पोटी पो
पोइ मां चयोमांसि उहो तव्हांजो चाचो आहे हा थी ॻाल्हायां हा उहो बि चए कावड़जी वेंदो आहे कॾहिं कॾहिं उन करे उन सां पई ॻाल्हायां हाँ चयोमांसि मुझे तव्हांजो आपका चाचा आहे मुंहिंजो कौन सा चाचा आहे मुंहिंजो है ये हा तो टीवी ते कोन ॾिठो अथनि छा टीवीअ ते कोन बसि वरी ॿार नंढड़ी आहे न वरी कोन उन्हनि खे न ॻाल्हाईंदी आहे दरवाज़ो बंदि करे पोइ ॻाल्हाईंदी अच्छा चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो ईअं ई खिलंदा रहंदा कयो तव्हांजे चेहरे ते तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे अलाह तव्हांखे ज़िंदगी ॾे माशाअल्लाह जी सुठा था लॻो महिरबानी वज़न वरी वधंदो थो वञे एक्सरसाइज करणु छॾे ॾिनी आहे ऐं मिठो कुझु घणो खाइणु शुरू करे छॾियो आहे खाइण पीअण बि त ज़िंदगीअ में ज़रूरी आहे न बचा छा कजे गजरुनि जो हलवो इहो मां बि सुठो पचाईंदी आहियां हाणे मां तोखे कीअं पुॼायां गजरुनि जो हलवो मुंहिंजो एॾो सुठो थींदो अथव बसि कीअं पुॼाइबो आहे बाइकिया कराए हुनखे चयो सिंध टीवीअ जे ऑफिस जॾहिं रमज़ाननि जो प्रोग्राम अगरि हलियो तव्हां गेम शो शुरू कयो न मां तुंहिंजे प्रोग्राम में ज़रूर ईंदुमि हा गेम शो इंशाल्लाह वेरी सून रमज़ान खां पहिरियां शुरू थींदो इंशाल्लाह पोइ इन में मां ज़रूर ईंदीमांइ तोसां मिलंदमि ज़रूर कुझु न कुझु पचाए खणी बि ईंदीमांइ बिरयानी बि अगरि सीज़न हूंदी हलवे जी त गजरुनि जो न त पोइ ॿियो को हलवो जेतिरो सुठो खणी ईंदी ओतिरो सुठो इनाम ॾींदोमांइ इनाम जी तव्हांजी दुआऊं खपनि तव्हांजो बसि मोहबत प्यार घुरिजे तव्हां अचो असांजे लाइ इहा ई काफ़ी आहे इहा तव्हां दुआउनि जा कदम भरे इनाम जी बुख न आहे बसि अलाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे असांजे लाइ इहो ई इनाम आहे जो तव्हां अमल करे दिलि सां सुठो ॻाल्हायो था असां बि ॻाल्हायूं था सुठो महिरबानी अमड़ अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो ऐं सदा सलामत हुजो मुंहिंजियूं दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि ठीकु आहे अल्लाह ख़ुशि रखेव अल्लाह हाफ़िज़ ॿई ॾाढियूं ज़बरदस्त कॉल्स हुयूं भई अदी सना आगा ऐं उन सां गॾु गॾु अदी मिसिस फिरदोस बेगम जेका आहे ऐं मुंहिंजी अंबर सॼे लाइ अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे आबाद हुजे ऐं मोहबतूं ॾींदी आहे प्यारु ॾींदी आहे ऐं दुआऊं ॾींदी आहे त इहे ई दुआऊं आहिनि जेके पाण खटींदा आहियूं ऐं इहे ई दुआऊं आहिनि जिन सां गॾु पाण हलूं पिया ऐं राति जे पहर में बि पाण इहो ई चवंदासीं हमेशह त भई बसि मोहबतूं विरायो प्यारु विरायो ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे दोस्त जो मरहूम मास्टर मंज़ूर जो खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजांइ वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजांइ एंजॉय दिस ट्रैक खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजां खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजां वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां भरे सुॾकान मूंखे यार सॾिजां भरे सुॾकान मूंखे यार सॾिजां वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां
वेलकम जी, खुश आमदीद, भलीकार। अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अवां जूं मोहबतूं, अवां जो प्यार, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु राति जे हिन पहर में मूंसां गॾु हूंदो आहे। ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त 2 कलाकनि में कुझु अहिड़ियूं शयूं पाण समेटे वठूं जेके पाण पूरी ज़िंदगीअ में न समेटियूं हुजनि। सो तव्हां अचो ऐं का अहिड़ी ज़रूरु ॻाल्हि कयो जंहिंसां का नई हिकिड़ी जेको आहे न का चवंदा आहिनि त नई का शइ हिकिड़ी ईजाद थिए, उहा इहा थी सघे थी त पाण हिकिड़े अलॻि क़िस्म जो रिश्तो, अलॻि क़िस्म जो हिकिड़ो अहसासु जेको पाण जोड़े सघूं था। सो ज़रूरु महफ़िल में शामिलु थियो। 021351211763 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे डायल कंदो ऐं प्रोग्राम में शामिलु थींदो। ऐं काफ़ी दोस्त आहिनि जिन मैसेज बि कया आहिनि फेसबुक जे चैनल ते, त उन्हनि खे बि यादि कंदासीं। ज़ोया मूंसां हमेशह शामिलु हूंदी आहे ऐं सखर खां। सो ज़ोया खे वेलकम था कयूं। ज़ोया लिखियो आहे त भूलना मेरी आदत नहीं, याददाश्त चली जाए तो अलग बात है, तुम्हारी याद आती है हर सांस के साथ, सांस चली जाए तो अलग बात है, वफ़ा करना मेरा उसूल है, मौत आ जाए तो अलग बात है, अपनों को याद न करना मेरी फितरत नहीं, अपने ही अजनबी हो जाएं तो अलग बात है। ज़ोया फ्राम सखर। ज़ोया थैंक यू वेरी मच। वाकई काफ़ी अरसे खां पोइ, काफ़ी टाइम खां पोइ तव्हां मैसेज कयो आहे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं केरु आहे? कामरान ॻाल्हाए थो जामशोरी खां। साईं कामरान साईं, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? जी थी अलहमदुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। त अॼु तव्हां सुठा लॻो पिया माशाल्लाह। कहिड़ा? तव्हां माशाल्लाह इहो रुमाल ॿधो आहे न कारो? कारो रुमाल आहे? जी जी हा, इहो सुठो लॻा पियो। ज़बरदस्त माशाल्लाह, अल्लाह सी नज़र खां बचाए तव्हांजी। महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी। कहिड़े शहर खां ॻाल्हायो पिया तव्हां? जामशोरो सर। जामशोरो। जामशोरे जी हवाउनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम चई छॾिजो। वालेकुम अस्सलाम। वालेकुम चलो सलाम। गुड। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी जी बिल्कुलु। कंदा छा आहियो तव्हां पाण? बस फारिग आहियूं। हाए, जो फारिग हूंदो आहे उहो कमाल कंदो आहे साईं। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां कहिड़ो कमाल कंदा आहियो? बस कमाल कुझु बि न आहे, त तव्हांजे प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, इंतज़ारु हूंदो आहे तव्हांजे प्रोग्राम जो। चलो महिरबानी महिरबानी। को गानो वानो ॿुधायो पंहिंजी आवाज़ में। न सर गानो यादि कोन्हे। हाए, थधि अची वई आहे घणी, इन करे त यादि। तव्हां खां ॿुधायो को दुख दर्द वारो को गानो। हाए, कहिड़ो कंहिं दर्द कंहिं ॾिनो अथई? बसि साईं कोई आहे? आया हो तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रुअण जो मादी थी वियुमि। वाह वाह। हो तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रुअण जो मादी थी वियुमि। जुदाईअ जूं डिघियूं रातियूं, हो रातियूं रहण जो मादी थी वियुमि। तुंहिंजी सिक में वेही लिक में रोज़ रुअण जो मां आदी थी वियुमि। ठीकु आहे जानी? ज़बरदस्त साईं, ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच साईं। असां सां गॾु गॾो महिरबानी अदा अवां शो में शामिलु थिया। अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं ऐं मोहबतुनि सां गॾु गॾु ख़ुशियूं अवां जूं शामिलु आहिनि। ऐं राति जो पहर आहे, इन राति जे पहर में कोशिशि कंदासीं त मोहबतूं विरहायूं, प्यार विरहायूं, प्यार सां गॾु गॾु अवां सभिनी खे शामिलु रखूं। सो दोस्त काफ़ी आहिनि जेके मोहबतूं ॾियनि था, प्यार ॾियनि था, ख़ुशियूं ॾियनि था ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असांखे शामिलु रखनि था। सो थैंक यू वेरी मच। शबीर भई आहे असां सां गॾु। भई शबीर सूमरो खे सलाम था कयूं। वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि शबीर? ठीकु आहियो? चाक चङा वाला फ्राम मदीना ऐं भलीकार सां चऊं तव्हांखे। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? साईं बबलू कराची खां साईं। बबलू कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जो शुक्र आहे साईं, तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया? ठीकु ठाक। किथां पियो ॻाल्हाए बबलू? साईं बाबा कराची खां। लख मुबारकूं तव्हांजो उमिरि जूं। महिरबानियूं साईं, महिरबानियूं। रिकॉर्ड नंबर तव्हांजो हणी हणी बीठा आहियूं, 20 कॉलूं करे चुका आहियूं। मस्तु नंबर साईं तव्हांजो। चलो बबलू साईं, तव्हांजी कॉल मिली वई, कचहरी बि थिए पई। माशाल्लाह माशाल्लाह। ॿियो ठीकु लॻा पिया न? सभु सेट A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। ठीकु ठाक मज़े में। महिरबानी महिरबानी महिरबानी। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गीत गज़ल गानो? साईं गीत गज़ल जेको तव्हां चओ ॿुधायूं तव्हांखे। जेको दिलि चवे उहो ॿुधायो साईं।
असां तव्हांखे नातनि में हिकिड़ो तव्हांखे ॿुधायूं पिया। ॿुधायो प्लीज़। ताजदारे हरम निगाहे करम ओ करम मदीने वाले हम पे ताजदारे करम। वाह, ताजदारे करम हो निगाहे करम। जबरदस्त जबरदस्त, महिरबानी, थैंक यू अदा, थैंक यू वेरी मच जी। छा कजे छा कजे छा कजे। पाण हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़ हलूं जी। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे ऐं गीत ॾाढो प्यारो आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो। ऐं ट्रैक खां पोइ वापसि अचूं था। गानो हलो, गाने ते हलो, कोई इशू न आहे। सारी दे सजण खे ॿोढ़ा पयम घड़ी अखियुनि भरी भरी कई रीत रोवण जी। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो। हाथी ॾेई हथड़ा हाथी ॾेई हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। मथा लॻल साथड़ो सही सलामत नींदो। मथा लॻल साथड़ो मथा लॻल साथड़ो सही सलामत नींदो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो। उते अब्दुल लतीफ जो उते अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो।
ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार 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 अवां सभिनी सॼणनि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो महफ़िल जा मोर आहियो ऐं महफ़िल में ईंदा आहियो त अवां जूं ख़ुशियूं अवां जूं ॻाल्हियूं हिन प्रोग्राम में शामिलु हूंदियूं आहिनि ऐं छा कजे सो लवली कॉल्स लवली कचहरियूं ऐं लवली कचहरियुनि सां गॾु गॾु अवां जूं मोहबतूं सां गॾु गॾु ॻाल्हि इहा आहे त कोशिशि कंदा आहियूं पाण त मोहबत विरहायूं प्यार विरहायूं ऐं प्यार विरहण सां गॾु गॾु राति जे हिन पहर में अवां सभिनी जूं लाइव कॉल्स शामिलु रखूं। सो लाइव कॉल जो असीं सिलसिलो आहे कॉल्स बि आहिनि मैसेज बि तमामु घणा आहिनि मैसेज पढ़ंदुसि पर फ़िलहालु पंहिंजनि मैसेजनि मां माण्हू जान छॾाए उन खां पोइ वरी ॿियनि मैसेजनि जी तरफ़ अचे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई साहब। सभु ख़ैर केरु पियो ॻाल्हाए? कहिड़ा हाल आहिनि भेण? ख़ुशि आहीं? काइनात ख़ुशि? चाक चङी भली? जी जी अल्हम्दुलिल्लाह खुश राजा भाई तव्हां खुश आहियो? मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह दी अल्हम्दुलिल्लाह। तूं ॿुधाए छा कंदी आहीं भेण? सर मां पढ़ंदी आहियां केजी क्लास में। केजी क्लास में पढ़ंदी आहीं? जी जी। चलो गुड गुड गुड। पोइ फ़ोन कंहिंजो अथई, पंहिंजो अथई या अम्मी अबू जो आहे? राजा भाई अम्मी जी फोन आहे। एॾो टाइम थियो अम्मी खे चवंदी हुयमि भाई ॾे फोन करे ॾे अम्मी मूंखे करे ई न ॾींदी हुई। पोइ अॼु थी वई न फोन? अॼु फोन लॻी वई आहे। चलो गुड। 9:30 बजे खां वठी अम्मी ट्राई थी करे हाणे वञी लॻी आहे। चल सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे। मानीअ में छा पको अॼु घर में? राजा भाई अॼु पली पचाई हुई अम्मी। हा चलो चलो गुड। पोएम को ॿुधाए पोएम। जी जी सर। हा Zong Weekly Pro ऑफर से पार। हल बाबा पोएम जे चक्कर में फ़ोन खे ई होल्ड हणी छॾी। छा कजे। ख़ैर ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो। नंढड़ी असांजी प्यारी कॉलर हुई लाड़काणे मां महिरबानी दी अवां महफ़िल में शामिलु थिया। सो पाण मैसेज जी तरफ़ था अचूं। मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा पर राति जे पहर में जॾहिं पेज ते ईंदो आहियां त पोइ पेज ते दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। त काफ़ी दोस्त आहिनि जेके मैसेज कंदा आहिनि उन्हनि जे नज़मूं पढ़ी उन्हनि जूं ॻाल्हियूं पढ़ी सुठो लॻंदो आहे। सो पाण हलूं था मैसेज जी तरफ़ जी। मैसेज किथे आहिनि? हिते आहिनि। हा साईं महताब परिहार आहे। महताब परिहार चए थो मुंहिंजी नज़र जी उॾार तोखे ॾिसण लाइ चंड खे निहारे थकिजी पई आहे। चंड बि तो जीअं सदी आहे तो जीअं पल में परची रुसी वञे थो। कंहिं बादल पोयां लिकी वञे थो। तूं जीअं जाती पाए ॾिसे थो ऐं दूर कंहिं उतां ई चूटीअ ते तुंहिंजे ओसीड़े में उदास मुंहिंजो चहिरो मुरकी पए थो। महताब अली परिहार टनो मोहम्मद ख़ान खां भाउ कहिड़ा हाल आहिनि? ऐं तव्हांजा असीं तव्हांजो प्रोग्राम अची ॾिसी रहिया आहियूं ऐं पहिरियां हुन टीवी ते बि ॾिसंदा हुया। महिरबानी साईं कुर्ब। ज़ुबैर जरवार बि आहे पर हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? गुलाम रहीम जुनेजो। गुलाम रहीम जुनेजो साहब किथां? साईं मिठी का। मिठी का। ख़ुशि आहियो मिठीअ जा जुनेजो साहब? बिल्कुलु साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे साम्हूं छा कंदा आहियो? साईं बस प्राइवेट जॉब। प्राइवेट जॉब कंदा आहियो? जी जी। चलो सुठी ॻाल्हि आहे। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? बिल्कुलु साईं हाणे बि सुंदर थी वियो आहे बंदा। हा 9 बजे खां नंबर तव्हां लॻायो हाणे नंबर लॻो आहे। छा कजे दोस्त प्यारा दिलि वारा तमामु घणा आहिनि त फ़ोन जो नंबर बिज़ी हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। चलो शेरो शाइरी कंदा घुमायो न साईं? ज़रूरु जॾहिं बि अचिबो मिठी ज़रूरु अचिबो। हा न। हा मिठी काफ़ी दोस्तनि मूंखे चयो मिठी मां आयो न आहियां कॾहिं बि। सही ॻाल्हि आहे मिठी मिठी आहे न। न ज़रूरु ज़रूरु अचिबो साईं ऐं कचहरी कबी तव्हां सां गॾु घुमबो बि। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को शेरो शाइरी को गीत गज़ल गानो। बिल्कुलु तव्हां हिकिड़ो शेर ॿुधायो न। हा ॿुधायो। मिठा मोर मुर्की सदाऊं त कनि था अवां जे अचण लाइ दुआऊं त कनि था। वाह वाह। अञा बीत दिलि में दुखाए वफ़ा जा वफ़ादार कई वफ़ाऊं त कनि था। आए हाय आए हाय आए हाय।
उसाटियल बदन जे उञायल गगन ते अञा ज़ुल्फ़ कारा घटाऊं त कनि था। वाह वाह। रुठल रूप राणा हुजनि शाल सुखिया, इशारा करे ते अदाऊं त कनि था। आए हाय आए हाय आए हाय आए हाय। भले दुख दुकारनि ॾिना खोड़ा आहिनि, अञा मोर माण्हू सुखाऊं त कनि था। वाह 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 वाह। अञा संद मुंहिंजे जा समूरा सिपाही सचे इश्क जूं त इंताऊं कनि था। आए हाय आए हाय आए हाय। महिरबानी साईं, महिरबानी। कुर्ब अधो असां सां गॾु भई फ्रॉम मिठी। थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया। अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जी ख़ुशियूं हिन महफ़िल में आहिनि शामिल। ज़ुबैर जरवार जो मैसेज पढ़ूं, तमामु सुठी पोइट्री मोकिलींदो आहे। टंडोला यार खां चए थो त हसीननि खे हर रोज़ तोहफ़ा ॾियूं था, जे नगमा न आहिनि त सुॾका ॾियूं था। अव्हां जेकी दिलदार धोखा ॾियो था, से दिलि खे बणाए दिलासा ॾियूं था। घड़ियूं चार बाज़ार जो चहचटो आहे, असां खां वठो प्यार होका ॾियूं था। बॻोड़ा थधे साह में वेढ़े, उथण वक़्तु उस्ताद भेटा ॾियूं था। ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडोला यार। कहिड़ा आहिनि ज़ुबैर? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। थैंक यू वेरी मच जी। कॉल ते था अचूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो ता? अल्हम्दुलिल्लाह आदी बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? मां खुशबू। खुशबू खुशबू हर पल आहे। किथां थी ॻाल्हाए खुशबू? ख़बर अथव किथां ॻाल्हाईंदी आहे खुशबू? किथां ॻाल्हाईंदी आहे खुशबू? मेड़ खां। मेड़ खां ॻाल्हाईंदी आहे खुशबू। कहिड़ा हाल अथई खुशबू? ख़ुशि आहीं खुशबू? हा ख़ुशि आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां, चाक चङो भलो अल्हम्दुलिल्लाह। तूं ॿुधा कीअं आहे ज़िंदगी पई गुज़रे? सुठी पई गुज़रे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? बसि अल्हम्दुलिल्लाह सफ़ा सुठी पई गुज़रे। एॾा रुमाल ई छो था पायो तव्हां मथे में? रुमाल त पाइणो थो पवे न, छा कजे। टोपी पायो न। वार अचनि त पोइ पाईंदासीं रुमाल, पोइ रुमाल लाहींदासीं। छा खाधो अथव अॼु? अॼु मंझंदि जो पुलाव खाधो चिकन में। हा। ऐं राति जो? राति जो अञा कुझु कोन खाधो आहे। अच्छा। मच्छी ठाहे या घर चयो आहे मच्छी ठाहियो? हाणे नाश्तो ॿुधायो जी। मच्छी ठाहियो चयो त मान घर। अच्छा। हा मच्छी ठाही अथनि। तव्हां छा पचायो आहे उते? असां बि चिकन कयो आहे अॼु। कुकुड़? आलू चिकन। कुकुड़ कुकुड़? हा कुकुड़। कुकुड़ हो या कुकुड़ हुई? कुकुड़ वॾो। वॾो कुकुड़ हो? हा। अच्छा सही है। ॿिनि टंगुनि नाश्तो ॿुधायो जल्दी कयो। उहो त ॿुधायो, तूं बि त ॿुधा कुझु आई आहे त। मूंखे न ईंदो आहे नाश्तो। पोइ तूं हिते अची बसि फरमाइशूं कंदीअ? हा। हल ठीकु आहे, तोखे कुझु ॿुधायूं था। ठीकु आहे ओके। नाश्तो ॿुधायो। हा हा ठीकु आहे ठीकु आहे ओके ओके ओके। छा कजे छा कजे छा कजे। अदी असां सां गॾु गॾु ई भई महिरबानी। ऐं तव्हांखे हम थो ॿुधायां। काबे की रौनक काबे का मंज़र, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। थैंक यू वेरी मच अदी खुशबू। ऐं आऊं खुशबू हुई असांजी मेहड़ मां। ऐं मेहड़ जी मेहंदी मशहूरु, मेहड़ जो माओ मशहूरु, ऐं मेहड़ जी असांजी हिकिड़ी कॉलर आहे जंहिंजो नालो आहे खुशबू। खुशबू खुशबू अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा साईं। छा हाल आहे? छा हाल आहे मुख़्तियार? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो। अल्लाह जा एहसान आहिनि, दुआऊं आहिनि। अॼु काल वॾे मुश्किल सां मिली आहे। सफ़ा ईअं सीए में कुल्फी थी विया आहियूं। अॼु मूंखे लॻे पियो त महिनत वॾी कई आहे तो कॉल ते। वॾी महिनत कई आहे, वॾो जदोजहद कयो आहे, पर ख़बर ई कान पई पए एॾी रश आहे जो तव्हांजे प्रोग्राम जो माशाअल्लाह तव्हांखे वधि में वधि मुबारकूं हुजनि। महिरबानी साईं महिरबानी। इहो अव्हां जो प्यार आहे। 9 बजे खां वठी ट्राई कयां पियो, हिन महिल हाणे अॼु 10:45 थिया आहिनि। हा न न बिल्कुलु इहो तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजो प्यार आहे। ऐं अव्हां सभई राति जे पहर में, मां अॼु जीअं आयुसि हिते त मां पंहिंजे दोस्त खे चयुमि हैदर छॾियो जेको प्रोग्राम मैनेजर आहे मुंहिंजो, यार प्रोग्राम थोरो सवेल कर। राति जो 11 बजे मां ॿाहिरि निकिरां थो त मूंखे माना अधी राति थी लॻे, सफ़ा अधी राति। हा थोरो प्रोग्राम खे सवेरे करे सही आहे, पर हाणे छा कजे छा कजे छा कजे छा कजे। महिरबानी जानी कुझु ॿुधाए, पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आयो आहे त ॿुधायो था। कल्ह भला तव्हां कहिड़ा हुयो? ख़ैर तो हुयो? तबियत सही हो? हा तबियत सही, बसि थोरो थोरो मतिलबु थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं कमु।
हाँ अच्छा सही सही ज़माने जा कम सही है उस्ताद बुखारी जा कुछ बोला है ना ठीक है खैर ये उस्ताद बुखारी हिन दिल के बिरह बछाए को शोलो न सही टांडो ही सही मां भाया मुखे भाए को सोनो न सही कुझो ही सही चाहा थो को चाह करे दिल सा न सही दोखो ही सही को मुर्की मुर्की शर्माए सच पच न सही नखरो ही सही वाह वाह को भर में अची दिल प्रभाए भोसो न सही गुफ्तो ही सही हो मुंह मिठा हिक प्यार लधो साध्या न सही सपनो ही सही हाय 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 छा कजे महिरबानी साईं महिरबानी कुर्ब 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 वाह जी शायरी ॿुधाई रा ॾाढो दोस्त सुठी ॿुधाई ऐं तमामु ज़बरदस्त शायरी ॿुधाई महिरबानी सुणा ऐं मीर ख़ान बलोच आहे मीर मोहम्मद मुगेरी चए थो इश्क जी बाह में हथा रखियो आड़ा में हथा पुछी थी दिलि लॻी छाहे ॿुधी छॾ साह में हथा सभिनि रस्ता त बदिलाया असांजो नाह में हथा वहकरो वाध में आहे सिंधू दरिया में हथा थकिया नाहियूं झुकिया नाहियूं वतन जी राह में हथा टुटल नाहिनि मगज़ जा पर अञा त उथा में हथा मकुर तुंहिंजे हिसे में आहे असांजो चाह में हथा वाह साईं वाह ऐं अदनान लाशारी चए थो त अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अस्सलाम फराह थैंक यू वेरी मच फराह खे भलीकार साकिब अली आहे चए थो सो वक़्तु बि अचिणो आहे ओ साथी ही ख्वाब हक़ीक़त थी वेंदो जज़्बात ईअं उभरी ईंदी हर हर्फ़ क़यामत थी वेंदो ही थंभा थूणियूं फाहीअ जा रहंदा न वॾेरी शाहीअ जा थैंक यू अदा महिरबानी शेख अयाज़ जी शाइरी मोकिली आहे तव्हां लख थोरा ऐं अल्ताफ़ हुसैन महिरबानी लख थोरा अव्हां जा ऐं हाजी सदाम मंगी साहब खे सलाम था चऊं वालेकुम सलाम साईं ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो हसनैन अली आहे अस्सलाम वालेकुम राजा भा वालेकुम सलाम यासीन महर आहे मूंसां गॾु यासीन महर खे सलाम था कयूं ऐं आज़ान अली बुरफ़त चए थो तुंहिंजे ख़्याल खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र नथो अचे तुंहिंजे दीदार जी हसरत अखियुनि खे अंधो करे छॾियो आहे सैद शाह हुसैन शाह अस्सलाम वालेकुम महिरबानी अस्सलाम एंड यासीन महर आहे ऐं इमरान जमाली साहब आहे चए थो त जंहिं शख़्स जो केर बि दुश्मन न आहे ऐं सभु दोस्त आहिनि त उन जहिड़ो को मुनाफ़िक़ न आहे छो त दुश्मन उनजो हूंदा आहिनि जेको हक़ जी ॻाल्हि कंदो आहे अज़हर अली चए थो अस्सलाम वालेकुम राजा भाई अज़हर अली जमाली फ्राम कासमाबाद हैदराबाद मेरी तरफ से आपको और आपकी फैमिली को सलाम वालेकुम अस्सलाम ऐं थैंक यू सर थैंक यू हाँ कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे जी राजा भाई मोइस फ्रॉम कंबर मोइस कहिड़ा हाल आहिनि राजा भाई खेर राजा भाई सुञा तो अॻे जो मां तव्हांखे कॉल कंदो हुअमि यादि आयो हा यादि आयो तूं ॿुधाए ख़ुशि वेठ ओॾी महिल मां तव्हांखे 6 कलाक ॿुधायो हुअमि जेको तव्हां मां पुछियो वॾो थी छा थींदी मां तव्हांजो उस्ताद चयो हुअमि त तव्हां वरी कयो पुलिस वारो थिजो हा त हाणे कहिड़े क्लास में थो पढ़ी हाणे मां 7th में अची वियो 7th में अची वियो साल थी वियो पूरो आहे हा राजा भाई असांजे नची मां तव्हांजे कॉल में लॻंदी न मूंखे एॾी तव्हांजी सिक लॻी हुई मां तव्हांजा व्लॉग ॾिसंदमि नीचे ते चाहींदो मां चवंदमि त राजा भाई प्रोग्राम हले त ॻाल्हायां पर तव्हांजी कॉल ई न लॻंदी हुई थैंक यू वेरी मच तव्हां ॾिसंदा आहियो न इहो ई काफ़ी आहे मूंखे दिलि जो रिश्तो आहे मिलियल आहे असांजो हा राजा भाई मतिलबु तव्हांजा जेके व्लॉग्स हुया उहे बि तव्हांजा सुठा लॻा तव्हां मदीने विया असां लाइ दुआ कयव सभिनी लाइ दुआ कई जिन जिन चयो उन्हनि सभिनी लाइ दुआ कईसीं अच्छा राजा भाई तव्हांखे वॾी वॾी मुबारकूं ख़ैर मुबारकूं जानी ख़ैर मुबारकूं तव्हांखे बि अलाह साईं जल्दी पंहिंजे दर ते घुराए मुंहिंजी दुआ आहे आमीन आमीन कुर्ब राजा भाई तव्हांजा कुर्ब तूं बि को कलाम वलाम ॿुधाए आयो आहे त वांदो थी वेंदे चाहीअ कलाम मूंखे यादि न आहे न ॾिस यार ॿुधाए हिकिड़ो ॿुधाए कहिड़ो ॿुधायां बीहो ॿ मिंट त सोचे ॿुधायां तोखे ओके भाई सोचींदो तेसिताईं त कमु पूरो थी वेंदो चलो भाई प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुका आहियूं वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां सुभाणे राति जो 9 बजे वरी थींदी अव्हां सां मुलाक़ात तेसिताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे इरफान आहे कैमरा ते एंड ख़ालिद शाह आहे डायरेक्शन ते डायरेक्टर आहे असांजो
एंड सफदर सुरियो आहे ऑनलाइन ब्रॉडकास्टर, आरिफ भाई आहे MCR में, हैदर छेड़ो असांजो प्रोग्राम मैनेजर, सलमान रिंदी जी इंचार्ज, सॼी जेका टीम आहे उन्हनि सभिनी खे दुआउनि में यादि रखिजो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ, ऐं मां वठंदुमि अव्हां खां इजाज़त। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, हला भाई। गुलाबी बगे में ठहो था सनम, हजारन में प्यारा लगो था सनम, आय हाय हाय गुलाबी बगे में ठहो था सनम, हाँ गुलाबी बगे में ठहो था सनम, हजारन में प्यारा लगो था सनम, आय हाय हाय गुलाबी बगे में ठहो था सनम, हाँ गुलाबी बगे में ठहो था सनम। थिए थी दिल जी धड़कन, महकी महकी बने थो तन मन, बने थो तन मन, जॾे मुस्कुराए मिलो था सनम, जॾे मुस्कुराए मिलो था सनम, हजारन में प्यारा लगो था सनम, आय हाय हाय गुलाबी बगे में ठहो था सनम, हाँ गुलाबी बगे में ठहो था सनम। राहुन में नजर काने आगा आवाखे खबर, आवाखे खबर, केडा दिल खे बड़ो था सनम, है केडा दिल खे बड़ो था सनम, हजारन में प्यारा लगो था सनम, आय हाय हाय गुलाबी बगे में ठहो था सनम, हाँ गुलाबी बगे में ठहो था सनम। ए ला 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 ला, लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।